फ़कीर दरवेश मियां ताज मोहम्मद सुमरो अल मारूफ ताजन भेलार जो सालियानो उर्स मुबारक सुबुदेरो बेजो गोठ वड़ा भेलार में जारी आहे। मेला कमेटी जे अगवाड़न जिनमें फ़कीर गुलाम रसूल भेलार, गुलाम नबी भेलार, तवंगर अली भेलार, मंसूर अली भेलार, उस्ताद वणत अली भेलार ऐं मुजीब आज़ाद भेलार शामिल आहिनि। ज़ाइरनि जी सहूलियत लाइ ख़ासि इंतज़ाम कया विया आहिनि। मेले जे दुकाननि ऐं बाज़ारनि खे ख़ूबसूरत रंगनि सां सींगारियो वियो आहे, जंहिंसां मेलो वधीक दिलकश बणिजी वियो आहे। मेले में सूफ़ियाणी महफ़िलनि सां गॾु सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जहिड़ोकि दादू, नवाबशाह, नौशरो फिरोज़ ऐं ख़ैरपुर मां 500 खां वधीक भलोड़ नस्ल जे उठनि जा मुक़ाबला पिणु मुनक़िद कया विया आहिनि, जेके ॾिसंदड़नि जी दिलचस्पी जो मर्कज़ बणियल आहिनि। इन खां अलावा अवामी तफ़रीह लाइ चोडेल, झूला, सिंधी स्टेज शो, रांदीगर ऐं मिठाइनि जा केतिरा ई ख़ूबसूरत स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि, जेके मेले जी रौनक में इज़ाफ़ो करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते मेले में मिठाई जा ख़ूबसूरत दुकान सजाईंदड़ मोहम्मद सूमर चना जो चवणु आहे त मेले जी मिठाई तमामु लज़ीज़ ऐं मुनफ़रिद ज़ाइके वारी तयारु कयल आहे। अवाम जो चवणु आहे त अहिड़नि मेलनि जो अहतमाम सूफ़ी बुज़ुर्गनि जे तालीमात ऐं सक़ाफ़ती विरसे खे ज़िंदा रखण में अहम किरदारु अदा करे थो ऐं माण्हुनि खे गॾिजी अमन मुहबत ऐं भाईचारी जो पैगाम पहुचाए थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची